नमस्कार, जय श्री कृष्ण। मां आहियां करिश्मा पेसवानी ऐं मुंहिंजे चैनल कृष्ण कृपा केवलम में तव्हां सभिनीनि जो स्वागत है। पंहिंजे सनातन धर्म में हर युग साईं तुलसी खे देवी करे पूॼियो थियो वञे। हर हिंदू जे अङण में तुलसी ज़रूरु हूंदी आहे। चवंदा आहिनि जॾहिं हनुमान लंका वियो तॾहिं विभीषण जे अङण में तुलसी ॾिसी ई सम्झई कि हिते को भगवत प्रेमी रहंदो आहे। असीं सभु बि घर में तुलसी जो पूॼन कंदा आहियूं ऐं सभई घर जा भाती जल भी चाढ़ींदा आहियूं। तुलसी जो धार्मिक ऐं वैज्ञानिक घणेई फ़ाइदा आहिनि, पर कार्तिक जे महीने में तुलसी की सेवा ऐं दीपदान जो तमामु अधिक महत्व आहे। कार्तिक में तुलसी जी पूजा तमामु घणो शुभ फल ॾींदड़ ऐं सौभाग्यवर्धक आहे। भगवान विष्णु तुलसी दल जे बिना को बि भोग स्वीकार नथा कनि। त अचो ॿुधूं त तुलसी माता विष्णु प्रिया छो आहिनि। जिते लक्ष्मी माता भगवान जे चरणनि में स्थान आहे ऐं हुते माता तुलसी के भगवान शालिग्राम जे रूप में पंहिंजे मस्तक ते धारण छो कयो। छो कहिड़ी बि पूजा तुलसी दल जे बिना भगवान स्वीकार नथा कनि। भागवत पुराण में भक्त ऐं भगवान जी हिकु अनोखी कथा आहे जो तुलसी माता जी कथा आहे। त अचो ॿुधूं इहा कथा। तुलसी माता जी कथा हिन प्रकार आहे। कंहिं ज़माने में जलंधर नाले हिकु जुल्मी राक्षस राजा थी गुज़रियो आहे। हिन ब्रह्मा जी कठिन तपस्या कई हुई, जंहिं करे ब्रह्मा संदसि चवण मूजिबि इहो वरदान ॾिनो त जेसि ताईं तुंहिंजी स्त्री पंहिंजे सती धर्म ते क़ाइमु रहंदी तेसि ताईं तुंहिंजी उमिरि रहंदी। हिन जी पत्नी वृंदा तमामु भगवत प्रेमी स्त्री हुई जो ॾाढी पतिव्रता हुई। हिन करे हिन खे पंहिंजी स्त्रीअ जे पतिव्रता ते तमामु अभिमान हूंदो हो। पतिव्रत धर्म करे जलंधर न त कहिड़ी बि लड़ाई में मरंदो हो ऐं न ई पराजित थींदो हो। हिकु ॾींहुं नारद मुनि घुमंदो घुमंदो अची विष्णु लोक में पहुतो ऐं विष्णु भॻवान खे हथ जोड़े चयईं त हे दीन दयाल, पृथ्वीअ ते जलंधर ॾाढा जुल्म करे रहियो आहे। आकाश चाहे पाताल जे देवी देवताउनि खे पंहिंजो घर छॾाए ॾिनो अथई, उनखे ॾाढो उदर बदर करे छॾियो अथई। तव्हां का महिर कयो, पृथ्वीअ तां पाप मिटायो, संसार जो कल्याण कयो। नारद खे भगवान श्री विष्णु वटां निराशा जो ई जवाबु मिलियो, जंहिं करे ही सिधो जलंधर राजा वटि आयो ऐं खेसि चयईं त तो वटि अनेक अप्सराऊं आहिनि, पर कैलाश पर्वत में रहंदड़ पार्वती जहिड़ी सुहिणी अप्सरा कॾहिं न मां ॾिठी आहे। अहिड़ी अप्सरा जे तव्हांजे दरबार में हुजे त तव्हांजी दरबार जी शोभा ई छा हुजे। एतिरो ॿुधी जलंधर क्रोध में भरिजी वियो ऐं पार्वती खे हथ करण लाइ नकली शिव भगवान जो रूप धारण कयईं ऐं पार्वतीअ जे सत तोड़ण जी कोशिशि करण लॻो। पार्वतीअ पंहिंजी शक्ति सां ॾिठो त ही को नकली शिव आहे, सो भयानक लड़ाई शुरू थी वई ऐं जलंधर ते कहिड़ो बि हथियार असरु न पियो करे। ईअं लड़ाई थींदे थींदे तमामु ॾींहं गुज़री विया, पर जलंधर जे हार जी का बि निशानी न पई अॻियां अचे। आख़िरकार भगवान विष्णु जलंधर जी ही साॻी युक्ति अपनाई ऐं भगवान विष्णु जलंधर जो रूप धारे वन में अची पहुता, जिते वृंदा अकेली भ्रमण करे रही हुई। वृंदा जलंधर जी स्त्री पतीअ खे ॾिसी ॾाढो ख़ुशि थी वई ऐं हुनखे पंहिंजो पति सम्झी पतिव्रत वांगुरु व्यवहार करण लॻी। ऐं भोग विलास खां पोइ वृंदा खे ख़बर पई कि जंहिंसां हिन भोग विलास कयो आहे सो संदसि पति कोन्हे। हुनजो स्त्री धर्म सती धर्म भंग थी वियो हो। हिन ते वृंदा खे तमामु घणो क्रोध आयो ऐं भगवान खे चयईं कि मां त तुंहिंजी पुॼारी आहियां, पर तूं पत्थर दिलि आहीं, तो मूंसां छल कयो, वञी शिला थी वञ, पत्थर थी वञ। ईअं चई पाण सती थी वई ऐं हुनजी भस्म मां तुलसी जो पौधो उत्पन्न थियो। भगवान विष्णु हिते वृंदा खां माफ़ी वरिती ऐं चयईं कि सती धर्म जे करे तूं मूंखे अॼु खां लक्ष्मी खां बि अधिक प्रिय हूंदीअ। तुलसी जे रूप में तूं सदा मूंसां गॾु हूंदीअ ऐं शालिग्राम जे रूप में मां तोसां गॾु हूंदसि। जो बि मनुष्य शालिग्राम रूप में मुंहिंजो विवाह तोसां कराईंदो हुनखे लोक ऐं परलोक में यश मिलंदो। होॾाऊं जलंधर स्त्री जे पतिव्रत धर्म नष्ट करण करे नास थी वियो। भगवान जे नूर खां बि अधिक तुलसीअ जो हिकु पन आहे। जंहिं घर में तुलसी हूंदी आहे चवंदा आहिनि हुते यमदूत अकाल मृत्यु नथो आणे सघे। गंगा नर्मदा नदीअ में जो सनानु करण जो फल आहे उहो तुलसी जे पूजन जे बराबरि आहे। केतिरो बि पापी हुजे, अगरि मरण वक़्तु हुनजे मुख में तुलसी जो दल ऐं गंगा जल रखिजे
त चवंदा आहिनि हू सभु पाप मुक्त थी सिधो वैकुंठ खे प्राप्त थो थिए। जेकी बि स्त्री तुलसी माता जी व्रत रखे थी, पूॼा करे थी या इहा कथा ॿुधे थी, हुनजी सभु मुरादूं पूरियूं थींदी। त इहा हुई तुलसी माता जी कथा। ऐं कार्तिक महीने में हिन जो वधीक ई महत्व आहे। हाणे मां तव्हांखे ॿुधाईंदमि कि शालिग्राम रूप में भॻवानु विष्णु जी ऐं तुलसी जी पूॼा कीअं कबी आहे। कतीअ जे महीने में तुलसी जी ख़ासि महत्ता छो आहे त कतीअ जी एकादशी जे ॾींहुं ई तुलसी जो विवाह भॻवानु शालिग्राम सां करायो वञिबो आहे। त सॼी महीने में तुलसी जे पौधे खे सुबुह जो सनानु करे मथे ते रओ रखी श्रद्धा सां ओम तुलसी नमा चई करे 3 दफ़ा साॼे हथ सां पाणी विझिजे ऐं 3 परिक्रमा कजनि ऐं सॼो महीनो ई शाम जो गांइ जे घी जो ॾीओ माता जे अॻियां ॿारिजे। 2 ॻाल्हियूं ध्यानु ॾियणियूं आहिनि कि इहो जो पौधो आहे असांजे पेरनि वटि न हुजे, असांजे हृदय जे साम्हूं हुजणु खपे तुलसी जो पौधो। ॿियो इहो कि जंहिं पौधे जी असां सॼो महीनो पूॼा था कयूं हुन मां असांखे पता न तोड़णु खपनि, हुन लाइ बि अलॻि तुलसी हुजे। हिन करे कती जे अचण खां अॻु ई असां हिकु नंढी तुलसी बि पोखे छॾंदा आहियूं जीअं सॼो महीनो हुन जी असां पूॼा कयूं। ऐं हिते रोज़ु भॻवानु शालिग्राम जो तुलसी में ई पूॼा कजे, छो लाइ भॻवानु शालिग्राम साक्षात श्री हरि विष्णु आहिनि, जे पंहिंजे भक्त जे श्राप जे करे शिला जो रूप यानी शालिग्राम रूप धारण कयो आहे। रोज़ु हुननि खे बि सनानु कराए पीलो चंदन लॻाइजे ऐं कती जो सॼो महीनो शालिग्राम भॻवान खे तुलसी में ई विराजमान कराए रखिजे, जीअं त उन्हनि जे मथां चारों तरफ़ तुलसी हुजे। कती जो महीने में हिकु ॾींहुं ई भॻवान जे विवाह जो कार्यक्रम तो रखियो थो वञे, हुन ॾींहुं ई माता श्रृंगार स्वीकार था कनि, बाक़ी कंहिं ॾींहुं बि तुलसी माता जो श्रृंगार नथो कयो वञिजे। एकादशी जे ॾींहुं ई माता खे ॻाढ़ी चुन्नी ऐं सुहाग जो सॼो सामान, हल्दी ऐं सिंदूर चाढ़ियो थो वञे। त इहा हुई तुलसी जी महिमा, तुलसी जी पूॼा घर में वास्तु दोष बि दूर थी करे ऐं सौभाग्य वराए थी। त इहा हो तुलसी जो वीडियो ऐं कथा तव्हांखे कीअं लॻी कमेंट करे ज़रूरु ॿुधाईंदा। ऐं अञा ताईं मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब न कयो अथव त प्लीज़ करे छॾंदा। वरी मिलंदासीं हिकु नए वीडियो सां, तेसि ताईं मोकल थी वठां। जय झूलेलाल, जय श्री कृष्ण।